खे आगाह कंदासीं। कंदकोट खां फुर दौरान मुज़ाहिमत ते वेन ड्राइवर जे क़त्ल ख़िलाफ़ धरणो हयो वियो आहे। रोड ब्लॉक कयो वियो आहे। इंडस हाईवे ते फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंदनि फायरिंग करे ड्राइवर मोहम्मद बुरड़ो खे क़त्ल करे छॾियो। वाक़िए बैदि वारसन ऐं ट्रांसपोर्टनि जो धरणो, रोड ब्लॉक, जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। कंदकोट में ख़बरवासां शेयर कई पिया। फुर दौरान मुज़ाहिमत ते वेन ड्राइवर के क़त्ल ख़िलाफ़ धरणो हयो आहे। इंडस हाईवे ते फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंदनि फायरिंग करे ड्राइवर मोहम्मद बुरड़ो के क़त्ल करे छॾियो। वाक़िए ख़िलाफ़ वारसन ऐं ट्रांसपोर्टर्स पारां धरणो हयो आहे, जंहिं सबबि रोड ब्लॉक आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट में हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़ आगाह कजो। तंगवाणी भरिसां सैफल लाड़ेवट डेरा सरकी थाने जे हद में हथियारबंदनि पारां ठुल खां कंदकोट तरफ़ ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि खां फुरलुट करण दौरान मज़ामत करण ते वैगन ड्राइवर जेको याकूब बुरड़ो उहो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ कंदकोट जे अस्पताल आंदो हुयो। जितां जेको आहे त रिफर सखर कयो वियो त ज़ख़्मनि जा सूर नसण ते याकूब बुरड़ो उहो फौत थी वियो आहे। जंहिं अमल ख़िलाफ़ ड्राइवरनि ऐं मुसाफ़िरनि कंदकोट ठुल इंडस हाईवे ते सैफल लाड़े वटि धरणो ॾेई करे रोड बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ उहा ट्रैफ़िक जाम थी वई आहे ऐं मुसाफ़िर तोड़े जेके वैगन ड्राइवर आहिनि उहे सख़्तु नारेबाज़ी करे रहिया आहिनि। SSP कश्मीर एंड कंदकोट सूबे नज़ीर शेख खां इहो मुतालबो करे रहिया आहिनि त क़त्ल में मुलविस जेके धाड़ेल आहिनि उन टोले ख़िलाफ़ फौरी तौर ते पुलिस जी कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं ईअं न कयो वियो त एहतिजाजी सिलसिलो उहो जारी रखियो वेंदो। जी महिरबानी अवां जी हफ़ीज़।